नाज़रीन, टंडो मोहम्मद खान में सिंधी अदबी संगत शाह के मरकज़ी सरहद ते सखर जे शहीद साफ़ी जान मोहम्मद मेहर फातिमा फुर जे कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं मुग़वियुनि जी बाज़ियाबी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। इन हवाले सां ॾिसूं था टंडो मोहम्मद खान मां खान अब्बासी जी ही रिपोर्ट। शहीद जान मोहम्मद मेहर के कत्ल के खिलाफ शहीद न्याणी फातिमा परड़ो माड़ी जलबाणी के शहीदन के खून सां इंसाफ़ के लाए थोड़े प्रोफेसर नौतनलाल की बावियाबी, प्रिया कुमारी की बावियाबी, हमीद फबोई की गिरफ़्तारी के खिलाफ ऐं सिंध मां समूरनि धारियुनि जी निकाली जे लाइ सिंध जा अदीब, दानिश्वर ऐं कलमकार अॼु रोडनि ते आहिनि। सिंधी अदबी संगत इन्हनि सबूरनि मुतालबनि जी मनताल जे लाइ सॼी सिंध में एहतजाज करे रहिया ऐं असांजो मुतालबो इहो आहे त इन्हनि समूरनि मुतालबनि जी मनता ताईं सिंधी अदबी संगत पंहिंजे वफ़े विताएर हर मुमकिन जदोजहद जारी रखंदी। जान मोहम्मद मेहर के जो कत्ल किया वियो, बदकिस्मती इहा आहे त असांजा जेके हक़ सच लिखण वारा आहिनि या जे ग़रीब आहिनि उन्हनि ते सिर्फ़ु कानून आहे ऐं उन्हनि जे कातिलनि जी गिरफ़्तारी अञा ताईं कोन थी सघी आहे। अञा ताईं उहे कातिल ज़ाहिरी कोन थिया आहिनि, ना उन्हनि जो अहिड़ो को सिस्टम जुड़ी सघियो आहे। ऐं उन खां पोइ प्रिया कुमारी जेकी 25 महीननि खां लापता आहे, जंहिंजी अमड़ी झोली ख़ाली लॻी पई आहे, इन आस में त मुंहिंजी धीउ ईंदी पर उन ते बि अञा ताईं को माना जेका अमल न थी सघियो आहे। असांजो मुतालबा इहे आहिनि त प्रिया कुमारी जेका 25 महीननि खां वठी गुम आहे उनखे बाज़ियाब करायो वञे, प्रोफेसर नौतनलाल खे आज़ादु कयो वञे। शहीद जान मोहम्मद मेहर जेको बेगुनाह शहीद थियो आहे उन जे खून सां इंसाफ़ कयो वञे। माड़ी जलबाणी जे जेको आहे सो शहीदनि सां उन जे खून सां उन्हनि जे खून सां इंसाफ़ कयो वञे। माड़ी जलबाणी में ऐं जेको फातिमा बुरड़ो ऐं ॿियूं जेके टंडो मोहम्मद खान में जेको दारनि जी आबादगारी आहे सॼी सिंध में, सॼे पाकिस्तान में, उन जे ख़िलाफ़ु असां एहतजाज करे रहिया आहियूं ऐं असांजा मुतालबा आहिनि त उन्हनि खे जल्द खां जल्द असांजा मुतालबा मञा वञनि ऐं दारनि खे हिन असांजी सिंध मां, असांजे पाकिस्तान मां निकाली ॾिनी वञे ऐं जेके बि शहीदनि जा जेके बि ज़ुल्म जिन ज़िम्मेदार आहिनि, जेके कानून उन्हनि खे कानून जे कटहरे में आंदो।